असांखे ॿुधायो वियो आहे त असांखे इन इक्वेशन जेका आहे 4x पावर 4y माइनस 8x क्यूब y माइनस 2x स्क्वायर असांखे इन जा जुज़ा कढणा आहिनि यानी फैक्टर्स कढणा आहिनि। त इन इक्वेशन खे मां हिते हेठि अलॻि करे लिखां थो। असां वटि इक्वेशन आहे 4x पावर 4y ऐं उन खां पोइ असां वटि माइनस आहे 8x क्यूब y ऐं उन खां पोइ वरी असां वटि माइनस आहे माइनस 2x स्क्वायर। हाणे असां वटि इन जो वॾो में वॾो आम जुज़ो छा थियणु खपे? हाणे ॾिसो तव्हां वटि असां वटि 4 बि आहे, 8 बि आहे ऐं 2 बि आहे कोएफिशिएंट्स में। ऐं 8, 4 ऐं 2 जो अगरि असां आम जुज़ो कढूं त उहो असां वटि थींदो 2, छाकाणि त 2 हिकिड़ो वाहिद अंग आहे जेको इन टिनिनि अंगनि खे वंड करे थो। यानी 2 जे खोड़े में 2 बि अचे थो, 4 बि अचे थो ऐं 8 बि अचे थो। त मतिलबु 2 इन्हनि मां असांजो कॉमन फैक्टर थींदो। त असां ॿिन्ही खे धार कंदासीं ऐं उन खां पोइ तव्हां ॾिसो त असां वटि एक्स स्क्वायर जेको आहे उहो टिनिनि अंगनि में आहे, छाकाणि त 4x पावर 4 में बि एक्स स्क्वायर आहे ऐं साॻे तरीक़े सां 8x क्यूब y में बि एक्स स्क्वायर आहे ऐं माइनस 2x स्क्वायर में बि एक्स स्क्वायर आहे। पर y जेको टर्म आहे उहो पहिरें ऐं ॿिए में त आहे, पर माइनस 2x स्क्वायर में y न आहे। इन करे असां y कॉमन नथा वठी सघूं। त असां वटि 2 ऐं एक्स स्क्वायर जेको आहे उहो असां वटि कॉमन निकिरंदो। असां 2x स्क्वायर कॉमन वरितोसीं पर y न वरितोसीं, छाकाणि त y पहिरें टर्म में त हुयो ऐं ॿिए टर्म में बि हुयो, पर जेको टियों टर्म आहे माइनस 2x स्क्वायर उन में y न हुयो ऐं इन करे असां y खे कॉमन न वरितो आहे ऐं सिर्फ़ु 2x स्क्वायर खे कॉमन वरितो आहे। हाणे इहो जेको असां कॉमन वरितो आहे 2x स्क्वायर, इन जो मतिलबु इहो आहे त असां इन टिनिनि अंगनि मां 2x स्क्वायर खे डिवाइड कंदासीं या ॿाहिरि कढंदासीं। हाणे मां तव्हांखे करे ॾेखारियां थो। त पहिरियों असां वटि आहे 4x पावर 4 ऐं y। असां ब्रैकेट में इहो 4x पावर 4y लिखूं था ऐं उनखे असां डिवाइड कंदासीं 2x स्क्वायर सां, छाकाणि त असां 2x स्क्वायर उन मां कॉमन वरितो आहे। ऐं उन खां पोइ असां वटि ॿियो टर्म जेको आहे उहो आहे 8x पावर 3 ऐं मल्टीप्लाइड आहे उहो y सां। त पहिरियां असां उहो जेको टर्म कॉमन वरितो आहे उहो आहे 2x स्क्वायर, उहो रखंदासीं ऐं उन खां पोइ असां 8x क्यूब y ऐं उनखे डिवाइड कंदासीं 2x स्क्वायर सां ऐं असां माइनस जी निशानी जेका शुरू में हुई उहा साॻी रखंदासीं ऐं टे नंबर ते असां वटि वरी माइनस जी निशानी साॻी थींदी ऐं उन खां पोइ जेको असां कॉमन वरितो आहे माइनस ॾेई करे 2x स्क्वायर उहो लिखंदासीं ऐं उन खां पोइ असां 2x स्क्वायर ऐं उनखे डिवाइड कंदासीं 2x स्क्वायर सां। हाणे हे त असां वटि तमामु आसानु आहे, छाकाणि त 2x स्क्वायर खे असां 2x स्क्वायर सां डिवाइड कयूं था पिया, पर मक़सदु इहो आहे सम्झाइण त असां जॾहिं 2x स्क्वायर कॉमन था वठूं त मतिलबु इहो आहे त असां हुनखे डिवाइड था कयूं ऐं 2x स्क्वायर खे असां 2x स्क्वायर सां डिवाइड कंदासीं त असां वटि सिर्फ़ु 1 बचंदो, छाकाणि त साॻियो ई टर्म आहे ऐं उहो पाण में डिवाइड थी करे 1 जे बराबरि थी वेंदा। ऐं हेॾे अगरि असां ॿिए जेके 2 अंग बक़ाया आहिनि उन्हनि में अचूं त असां वटि छा बचंदो? असां वटि 2x स्क्वायर त साॻियो कॉमन वारो आहे। हाणे 4x पावर 4y मां असां 2x स्क्वायर खे डिवाइड कयूं त 4 मां 2 खे डिवाइड कंदासीं 2 बचंदो, x पावर 4 मां x स्क्वायर खे डिवाइड कंदासीं त असां वटि x स्क्वायर बचंदो ऐं छाकाणि त y जो को डिवाइडेंट आहे ई कोन, इन करे y साॻियो ई रहंदो। ऐं उन खां पोइ असां वटि वरी माइनस में ऐं 2x स्क्वायर साॻियो ई रहंदो जेको मल्टीप्लाइड में आहे ऐं 8 खां मां 2 डिवाइड कंदासीं त 4 थी वेंदो ऐं x पावर 3 मां अगरि x स्क्वायर निकिरंदो त सिर्फ़ु x बचंदी ऐं y असां वटि छाकाणि डिवाइड में न आहे त साॻियो ई रहंदो। ऐं वरी उन खां पोइ आख़िर में असां वटि माइनस 2x स्क्वायर आहे जेको मल्टीप्लाई में आहे 1 सां, छाकाणि त 2x स्क्वायर मल्टीप्लाई ऐं डिवाइड वारो पाण में कैंसिल थी विया हुया। हाणे हिननि टिनिनि टर्म्स में तव्हां ॾिसो त असां वटि 2x स्क्वायर कॉमन आहे, पहिरें में बि 2x स्क्वायर आहे, ॿिए में बि 2x स्क्वायर आहे ऐं टे में बि 2x स्क्वायर आहे। मतिलबु असां टिनिनि मां 2x स्क्वायर खे ॿाहिरि करे वॾे ब्रैकेट में हिननि टिनिनि टर्म्स खे लिखी सघूं था। त 2x स्क्वायर असां कॉमन वठी करे उन खां पोइ जेको टर्म आहे जेके ब्रैकेट में अंदरि आहिनि जेके मल्टीप्लाइड आहिनि 2x स्क्वायर सां उहे असां अलॻि सां लिखूं था, जीअं 2x स्क्वायर y आहे ऐं उन खां पोइ असां वटि माइनस जी निशानी आहे ऐं 4xy आहे त माइनस 4xy ऐं उन खां पोइ असां वटि आहे माइनस जो 1, त असां माइनस जो 1 करे अलॻि सां लिखी छॾींदासीं। ऐं असां इहो सभु कुझु कयोसीं इन करे जीअं तव्हांखे सम्झ में अचे त असां जॾहिं कॉमन वठंदा आहियूं त छो वठंदा आहियूं ऐं जॾहिं कॉमन वठिबो आहे त छा थींदो आहे। ऐं अॻिते हली करे मुस्तक़बिल में तव्हां थी सघे थो तमामु आसानी सां या तेज़ करे वञो। जीअं मिसाल हाणे हीअ आहे, तव्हां हिन में ॾिसंदव त 4, 8 ऐं 2 इहे टे कोएफिशिएंट आहिनि ऐं इन टिनिनि में कॉमन कहिड़ो आहे? उहो कॉमन आहे 2, छाकाणि त 2 अहिड़ो अंग आहे जेको टिनिनि खे वंड करे थो। ऐं उनखां पोइ एक्स स्क्वायर तव्हां ॾिसंदव त टिनिनि में आहे
त असां एक्स स्क्वायर खे बि कॉमन वठी सघूं था ऐं वाई ॿिनि में आहे पर टिनि में न आहे त असां इहो 2x स्क्वायर कॉमन वरितोसीं। हाणे 4x पावर 4 वाई मां अगरि 2x स्क्वायर कॉमन वठूं त असां वटि 2x स्क्वायर ऐं वाई बचंदो, छाकाणि त 4 मां 2 निकितो त 2 बचंदो, एक्स पावर 4 मां एक्स स्क्वायर निकितो त एक्स स्क्वायर बचंदो ऐं वाई साॻो जो साॻो ओड़ो ई रहंदो। ऐं उन खां पोइ माइनस साॻी रहंदी ऐं 8 मां अगरि असां 2 कॉमन वठूं त असां वटि 4 बचंदो ऐं एक्स पावर 3 मां अगरि एक्स स्क्वायर कॉमन वठूं त असां वटि एक्स बचंदो ऐं वाई असां वटि साॻी आहे, छाकाणि त वाई असां कॉमन न वरिती आहे। ऐं उन खां पोइ माइनस 2x स्क्वायर मां माइनस 2x स्क्वायर कॉमन वठूं त असां वटि सिर्फ़ु -1 बचंदो, त असां -1 लिखंदासीं। ऐं इन तरीक़े सां असां आसानी सां या तकड़ में बि इनखे करे सघूं था ऐं मुस्तक़बिल में असां इनखे ईअं ई कंदासीं जीअं असांखे सम्झ में बि अचे त असां छा कयोसीं जॾहिं बि असां अहिड़े क़िस्म जो को बि स्टेप वरितोसीं या कॉमन वरितो हुयोसीं।